पाकिस्तान जो ऐवान सदर अॼुकल्ह मुल्की ऐं बिन अक़वामी मीडिया जे बहस हेठि आहे। मुल्क सदर अलवी साहब 2 ॾींहं पहिरीं ट्वीट करे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी इहो ऐलान कयो त 2 बिल जेके क़ौमी असेंबली मोकिलिया उन्हनि ते मुंहिंजी साइन थियल न हुई, मां उन सां मुतफ़िक़ न हुउसि। मूं पंहिंजे अमले खे चयो त इहे बिल वापसि क़ौमी असेंबली ॾांहुं मोकिलिया वञनि, पर मुंहिंजे अमले इहे बिल वापसि न मोकिलिया ऐं हिन वक़्तु उहे मुल्क जो क़ानून थी विया आहिनि। अलवी साहब जो ट्वीट में इहो बि चवणु हो त इन्हनि बिलनि खां जेके माण्हू मुतासिर थींदा मां उन्हनि खां अॻुवाटी माफ़ी वठां थो। मां आहियां तव्हांजो हैदर मला, अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब जो चैनल मज़ामत। पाकिस्तान जी सियासत बि अजीब सियासत आहे, का ख़बर ई नथी पवे त सुबुह जो छा थींदो ऐं शाम जो छा थींदो। बज़ाहिर PDM जी हुकूमत ख़तमु थी चुकी आहे ऐं वेंदे वेंदे केतिरा ई क़ानून पास करे वई आहे, लॻभॻि 100 खां मथे क़ानून, ऐं उहे एॾा उजलत ऐं तकड़ में क़ानून पास कया विया आहिनि जो उन्हनि जा तफ़सील बि मीडिया खे जारी न कया विया ऐं उन ते न को हेठि सिविल सोसाइटी में या समाज में बहस करायो वियो। क़ौमी असेंबली जे मेंबरनि ख़बर न आहे कंहिंजे चवण ते उहे बिल पास करे वरिता। उन में 2 बिल जेके ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जेके शहरनि खे इंसानी हक़ मिलियल आहिनि उन्हनि बाबति चयो वञे थो त 2 बिल अहिड़ा आहिनि जेके उन्हनि खे इंसानी हक़नि खे, शहरनि जे हक़नि खे मुतासिर कनि था। हिकिड़े बिल खे सीक्रेट एक्ट चयो वञे थो ऐं ॿिए बिल खे आर्मी तरमीमी बिल चयो वञे थो। मुल्क सदर अलवी साहब खे जॾहिं इहे बिल मोकिलिया विया त बकुल अलवी साहब खे उन ते सख़्तु एतिराज़ु हुआ। उन पंहिंजे सेक्रेटरी खे चयो त इन ते एतिराज़ु हणी तव्हां वापसि करे छॾियो, पर शायदि सेक्रेटरी साहब कंहिं ॿिए जे चवण ते, असुल जेके धुर धणी आहिनि उन जे चवण ते ईअं न कयो। मुल्क जे आइन जे आर्टिकल 75 मुताबिक़ जॾहिं क़ौमी असेंबलीअ मां को बिल ऐवान सदर अचे थो त मुल्क जे सदर खे इहे इख़्तियार आहिनि त 10 ॾींहंनि में उन बाबति एतिराज़ु या उनखे जेकॾहिं क़बूल करे थो त उनजे हक़ में कवरिंग लेटर ठाहे वापसि क़ौमी असेंबली ॾे मोकिले, पर इन क़िस्म जो को बि लेटर क़ौमी असेंबली न मोकिलियो वियो ऐं पोइ इहे 2 बिल, इहे 2 एक्ट मुल्क जो आइन ऐं क़ानून थी विया। हाणे उन्हनि क़ानून तहत माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं थियणु शुरू थी वियूं आहिनि। ताज़ो चयो वञे थो त ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर जी गिरफ़्तारी बि उन 2 एक्टनि मुताबिक़ कई वई आहे। त जेकॾहिं ऐवान सदर मां मोकिलियल बिल उन ते एतिराज़ु हो त अलवी साहब उन ते का नोटिंग कान कई। अॼु हाणे जी ताज़ी ख़बर इहा आहे त अटार्नी जनरल पाकिस्तान उन चयो आहे त असां वटि लिफ़ाफ़ो पहुतो आहे। ऐवान सदर मां पहुतल लिफ़ाफ़े में फ़क़ति उहो बिल आहे जंहिं बिल में क़ौमी असेंबली जेको बिल मोकिलियो उन ते सदर साहब जो को बि एतिराज़ु दाख़िल कोन्हे या उन जे बाबति को कवरिंग लेटर कोन्हे। ऐवान सदर में तमामु वॾो गोड़ ऐं घमसान पैदा थी वियो आहे ऐं ऐवान सदर जे सेक्रेटरी वक़ार अहमद खे इस्टेब्लिश डिवीज़न ॾांहुं रिपोर्ट करण लाइ मोकिलियो वियो आहे। सदर साहब 20 ग्रेड जी ॿी हिकिड़ी ऑफिसराणी उनजो नालो बि तजवीज़ करे छॾियो आहे त उनखे असां वापसि मोकिलियो वञे ऐवान सदर जी उहो सेक्रेटरी थी सघे। त मुल्क जे अंदरि हिकिड़ो नओं बहस आइन क़ानून एक्टनि बाबति शुरू थी वियो आहे। जेकॾहिं इहे एक्ट जेके क़ौमी असेंबली पास करे वई उहे मुल्क जे आइन जो हिसो थी विया आहिनि, इहे बाज़ाब्ता नोटिफिकेशन निकिरी चुका आहिनि, त पोइ छा सदर साहब जे एतिराज़ बावजूदु इहे एक्ट मुल्क जो आइन ऐं क़ानून जो हिसो रहंदा या हिसो न रहंदा। उन बाबति क़ानून जे माहिरनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। हिकिड़नि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं सदर साहब सचो आहे ऐं अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी हुन जेका ॻाल्हि कई आहे उहा सची आहे त पोइ सदर साहब खे हिकिड़ी कमेटी ठाहिणु खपे, इंक्वायरी कमेटी जेका संदसि अमले बाबति इंक्वायरी करे, पर हीअं थियो कोन। ऐवान सदर में मौजूदु सेक्रेटरी साहब खे हटायो वियो, का बि कमेटी जोड़ी कान वई। ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं 10 ॾींहंनि जे अंदरि एतिराज़ वारो बिल वापसि न थियो त मुल्क जो क़ानून थी वियो। इन बाबति बि वरी हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त इनखे चैलेंज करे सघिजे थो। जेकॾहिं ऐवान सदर में मौजूदु सदर इन्हनि क़ानून साज़ीअ ते मुतफ़िक़ न आहे त हाणे इहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट खे करिणो पवंदो त छा वाक़ई इहे क़ानून
आइन जो हिस्सो थी विया या न थिया त मुल्क जे अंदरि हिकु नई सरजंग शुरू थी वई आहे। अलवी साहब जी जीअं तव्हांखे ख़बर आहे त उहो PTI सां हुनजो तालुक़ु आहे ऐं PTI जे तालुक़ु हुजण करे हिन ॿिन्ही एक्टनि जो घणो शिकार हिन वक़्तु 9 मई जे वाक़िअनि खां पोइ घणो शिकार उहे माण्हू थींदा जिन जो तालुक़ु PTI सां हूंदो। अॻिते हली पोइ नून लीग PP ऐं पोइ महकूम ऐं मज़लूम क़ौमनि जा माण्हू ऐं सियासी कारकुन क़ौमी कारकुन बि इन्हनि ॿिन्ही एक्टनि जो शिकार थींदा। जेके बि ह्यूमन राइट्स आहिनि मुल्क जे आइन मुताबिक़ माण्हुनि खे शहरनि खे ॾिनल उहे बि सलब थींदा। पर हिन सॼी जंग में हिन सॼी ऐवान सदर ऐं मुल्की इस्टेब्लिशमेंट जे जंग में हाणे फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे अदालत जे अहाते में अची वियो आहे त छा सुप्रीम कोर्ट इन्हनि खे क़ानूनी करार ॾिए थी या ग़ैर क़ानूनी करार ॾिए थी। कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त सदर अलवी खे इस्तीफ़ा ॾियणु खपे ऐं के क़ानूनदान चवनि था त अलवी साहब खे हिन सॼे टिकसाट सां मुक़ाबिलो करणु खपे। छा अलवी साहब मुक़ाबिलो कंदो? छा क़ानून आइन जो हिसो थी विया उहे आइन जो हिसो हूंदा या न हूंदा? छा इन जे शिकार माण्हू जिन ते हींअर FIR दाख़िल थियूं आहिनि उहे आज़ादु थींदा? छा मुस्तक़बिल में जेके माण्हू इन्हनि क़ानूननि खां मुतासिर थींदा उन्हनि खे सज़ाऊं ईंदियूं उहे सभु सज़ाऊं उन्हनि जा ॾोह अलवी साहिब जे ॻिचे में पवंदा? इहे सभु फ़ैसिला पाण छॾियूं था सुभाणे ते।